मुतहदा अगवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त आबादकारनि जी नुमाइंदगी, जागीरदार मज़दूरनि जी नुमाइंदगी, सीड़पकार ऐं आवाम जी नुमाइंदगी ख़ानदान पिया कनि। पाकिस्तान खे बहरान मां कढण जो वाहिद तरीक़ो तालीम आहे। अवांखे ॿुधाईंदासीं ज़ुल्फ़कार शाह पारां जेको बयानु ॾिनो वियो उन जे बयान ते रद्दअमल ॾींदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त MQM जॾहिं वज़ारतुनि में न हूंदी आहे त कराची तबाह नज़र ईंदो आहे। सकाफ़त खाते सिंध जे वज़ीर ज़ुल्फ़कार शाह जो चवणु हो त MQM हर दौर में कराची जे नाले ते हुकूमत सां गॾु रही आहे। कराची जे नाले ते फंड्स, स्कीमूं ऐं पैकेजिस MQM वठंदी रही आहे। ज़ुल्फ़कार शाह जो चवणु हो त मेयर ऐं गवर्नर समेत अहम वज़ारतूं बि कराची जे नाले ते MQM वटि मौजूदु रहियूं आहिनि। ज़ुल्फ़कार शाह जे बयान ते रद्दअमल ॾींदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त आबादकारनि जी नुमाइंदगी, जागीरदार मज़दूरनि जी नुमाइंदगी, सीड़पकार ऐं आवाम जी नुमाइंदगी ख़ानदान कनि पिया। पाकिस्तान खे बहरान मां कढण जो वाहिद तरीक़ो तालीम आहे। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु हो त मुतहदा जॾहिं वज़ारतुनि में न हूंदी आहे त कराची तबाह नज़र ईंदो आहे। ज़ुल्फ़कार शाह जो चवणु आहे त MQM हर दौर में कराची जे नाले ते हुकूमत सां गॾु रही आहे। कराची जे नाले ते फंड्स, स्कीमूं ऐं पैकेजिस MQM वठंदी रही आहे। ज़ुल्फ़कार शाह जो चवणु आहे त मेयर ऐं गवर्नर समेत अहम वज़ारतूं बि कराची जे नाले ते MQM वटि मौजूदु रहियूं आहिनि। तफ़सील मालूम कयूं था शाहिद मिरानी खां। जी शाहिद मिरानी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, MQM जे अॻवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जे बयान ते सिंध जे सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह पारां रद्दअमल ॾींदे चयो वियो आहे त MQM अॻवान जेके आहिनि उहे रुगो इल्ज़ाम बाज़ी करण ते महारत रखनि था। जो चवणो त MQM हर दौर में कराची जे नाले ते हुकूमत सां गॾु रही आहे ऐं कराची जे नाले ते फंड, तोड़े स्कीमूं ऐं पैकेजिस जेके आहिनि उहे MQM पारां वरिता विया आहिनि। हिन जो चवणो त मेयर, गवर्नर ऐं अहम वज़ारतूं जेके आहिनि उहे बि कराची नाले ते MQM वटि मौजूदु रहियूं आहिनि। ज़ुल्फ़कार शाह पंहिंजे बयान में इहो चयो आहे त MQM जॾहिं बि वज़ारतुनि में नाहे हूंदी त उन्हनि खे कराची तबाह थियल नज़र ईंदो आहे। ज़ुल्फ़कार शाह जो चवणो त MQM अॻवान तासुब जी इन लाइ सियासत कनि। मेयर कराची अख़्तियार जेको आहे उहो अख़्तियारनि जी ॻाल्हि करण जे बजाए ॾींहुं राति सड़कुनि ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार शाह पंहिंजे बयान में इहो चयो आहे त मेयर कराची मुश्तवाब जी कारकर्दगी MQM जे समूरनि मेयर खां बहितर आहे। इन जो चवणो त कराची शहर में जारी जेके तरक़ियाती कम आहिनि उहे पीपल्स पार्टी जी हुकूमत जो कराची जे अवाम खे तोहफ़ो आहिनि। पीपल्स पार्टी अवाम जे ज़रिए जेको आहे ख़ौफ़ ख़तमु करे रोशनियुनि खे हिकु भेरो ॿीहर बहाल कयो आहे। सूबाई वज़ीर पंहिंजे बयान में चयो आहे त कराची शहर में पीपल्स पार्टी हुकूमत बिना कंहिं फ़र्क़ जे तरक़ियाती कम कराए पई। MQM मुसलसल सियासी महाज़ ते नाकामियूं मिलण खां पोइ कराची जे माण्हुनि खे जेको आहे सहूलियतूं न मिलण जूं दावूं करे सियासत करे पई। जो चवणो त कराची नाले ते सियासी उखाड़ो लॻाइण वारी MQM खे हिन भेरे बि नाकामी मिलंदी। जी महिरबानी जी शाहिद मिरानी।